डॉक्टर जान मोहम्मद ने बल्दियाती इलेक्शन 2022 के हवाले से काजी पीपी नामजद चेयरमैन काजी नूर मोहम्मद सांद, काजी फैजुल्लाह सांद, इंजीनियर रहीम बख्श सांद, काउंसलर पीपी नामजद करमुल्ला सांद जी अगवाणी में संदस औताक ते वार्ड नंबर 3 में आज़ाद उम्मीदवार आसन दास पंहिंजे मेघवाड़ बिरादरी ऐं ॻोठाणनि सां गॾु पीपी नामजद वार्ड नंबर 3 में जनरल काउंसलर मोहम्मद इब्राहिम के हक़ में दस्तबरदार थी वियो, जंहिंमें आसन दास जो त असां पीपी नामजद चेयरमैन काजी नूर मोहम्मद सांद सां गॾु आहियूं ऐं वार्ड नंबर 3 में पीपी नामजद उम्मीदवार मोहम्मद इब्राहिम सां गॾु आहियूं ऐं दे 195 वार्ड हिकु पीपी नामजद काउंसलर फ़हीम जट भी पंहिंजे जट बिरादरी सां गॾु मौजूद हुआ ऐं ॻोठ जा आराइन बिरादरी जे वॾी तादाद में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।